मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं होली जे अंदरि अक्सर मुस्लमान भी शामिल थींदा आहिनि। उहो अमल कीअं आहे? मुस्लमान घटि शामिल थींदा आहिनि, कम्यूनिट्स ज़्यादा थींदा आहिनि। सिंध जे अंदरि कम्यूनिट्स बि ज़्यादा आहिनि। कम्यूनिट्स छा चइबो आहे? अल्लाह जा इनकारी। पाण खे आख़िरी में मुस्लमान छो कंदा आहिनि? पाण खे छो कंदा आहिनि त यार असां मुस्लमान आहियूं, पर मजबूरनि ख़ातिर। पर हुन जो ज़हन, हुनजो अक़ीदो कम्यूनिट्स वारो हूंदो आहे। कहिड़ा आहिनि उहे बंदा? उहो चवंदा आहिनि काइनात ईअं थी हले, ख़ुदा आहे ई न, अल्लाह आहे ई न। अहिड़ा बंदा गैर मुस्लिम जी होली खे ज़्यादा फोकस कंदा आहिनि। ॻाल्हि यादि रखिजो, कोई बि मुस्लमान होली जे अंदरि शिरकत न करे। असांजा घणा जेको न सिंधी जुनून में आहिनि, उन्हनि खे मां जुनून जेको आहे उनजे दिमाग़ खे खोपड़ी कढणु चाहियां थो। चई साईं हमदर्दी आहे, सिंध जो जेको कल्चर आहे उन कल्चर खे फॉलो बिल्कुलु न आहे करणो जेको इस्लाम जे टकर में अचे। अल्लाह जन बि छा फरमायो? हदीस ॾिसो, अल्लाह जन बि छा फरमायो? ए साहब मुछुनि खे कतराए छॾियो, दाढ़ी खे वधाए छॾियो। या रसूल छा खां? अल्लाह जन बि फरमायो यहूदियुनि जो त कल्चर आहे, यहूदी मुछूं वॾियूं छॾींदा आहिनि, त उन्हनि जे कल्चर खां मुखालिफ़ कमु करिणो आहे। अल्लाह जन बि फरमायो मुछूं कतराए छॾियो। छाजे करे? जेकॾहिं तव्हांजूं बि हिसाब मुछूं ज़्यादा वॾियूं थींदियूं, मुशाबी जेको आहे यहूदी खे लॻंदासीं, त मुछुनि खे कतराए छॾियो। ॿी हदीस अल्लाह जन बि मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम। अल्लाह जन बि फरमायो का बि क़ौम अगरि कंहिं सां मुशाबी जी तरह कंदी न, उहा उन्हनि खां ई आहे। असां नादान मुस्लमान, नमाज़ी ख़बर न आहे, अची करे हवाला कंदा साईं तव्हां मौलवियुनि सां छा जो टेंशन आहे? अड़े ज़ालिमो तव्हांजे ईमान खे बचाइण जे पोयां पिया आहियूं। होली में साईं छा थींदो आहे भला? हिंदू असांजा भाइर आहिनि, असां हुन कुल में मिलाए करे बीठा आहियूं। हिकिड़ो क्वेश्चन तव्हां यादि रखंदो, अच्छा हिंदू असांजा तव्हां चओ था न भाइर आहिनि, हमदर्दी तव्हां सां कंदा आहिनि न? कंहिं मुस्लमान खे हिमत आहे, हिमत कयो तव्हां मुस्लमान, तव्हां मुस्लमान खे हिमत आहे। उज़ई वरी ईद अचे थी, ॻऊं जो गोश्त पंहिंजे हिंदू भाउ खे खाई करे ॾेखारियो। जेके चओ था असांजा ॿाहिरि आहिनि न, गोश्त खणी करे वञी करे ॾेखारियो, चओ असांजे मुस्लमान जी ईद आहे, असां वटि अफ़ज़ल जेको ॾींहुं अॼु आहे न उहो गोश्त खाइण वारो आहे। चङी तरह तव्हांखे ॿुधाईंदा, भॼंदा। असांजा मुस्लमान त भॼंदा वञंदा, गैर मुस्लमान हूंदी में अचो असांखे बि होली लॻायो, कलर असांखे लॻायो। तकलीफ़ थींदी आहे, ज़्यादा तकलीफ़ थींदी आहे। चए साईं तव्हां मुस्लमान, तव्हां मौली साहिबु हमेशह जेको आहे फतवा ॾींदा आहियो, अड़े ज़ालिम ईमान खे बचाइण जी कोशिशि कंदा आहियूं तव्हांजे लाइ, तव्हांजे ईमान खे कंट्रोल करण जे बारे में इहे सभु ॻाल्हियूं हदीसूं ॿुधाईंदा आहियूं। असां न चऊं वञी करे जहन्नम में वञी करे पओ, पर इहो कल्चर न आहे। मुस्लमान तव्हां पाण खे चओ त मां नबी जो उम्मती आहियां ऐं बीठा तव्हां कंहिंसां गॾु हुजो, हिंदुनि सां हुयो। हिंदुनि जे लाइ नरम लहजो आहे, हदीसूं आहिनि। अल्लाह जन बि फरमायो तव्हांजे इलाइक़े में रहंदा, महल में रहंदा, तव्हांजे मथां हिफ़ाज़त आहे। हिंदुनि जी इज़त जी बि हिफ़ाज़त कयो, माल जी बि हिफ़ाज़त कयो। उहो अलहमदुलिल्लाह असां कयूं था। जेको असांजो हक़ आहे असां उहो उन्हनि खे एतिरो रिस्म ॾियूं था। बाक़ी उन्हनि जे मोतबर त्योहार जे अंदरि, मोतबर ॾींहंनि जे अंदरि मुस्लमान जे लाइ गुंजाइश न आहे त मुस्लमान वञी करे उन में एंट्री कनि। बाक़ी हैरानगी लॻी त बाज़ अहिड़ा जेको असांजा मुस्लमान सिंधी जंहिं छा चयो, जंहिं हिन होली जी ज़िद में अची करे छा चयो, चएसि तव्हांखे ख़बर हुजे सभ खां पहिरियां मां सिंधी आहियां, पोइ मां जेको मुस्लमान आहियां। हे केॾी वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। चए सभ खां पहिरियां मां सिंधी आहियां, पोइ मां मुस्लमान आहियां। हिन जो चवण जो मक़सदु ईअं आहे त मां पंहिंजे पीउ खां पहिरियां आहियां, मुंहिंजो पीउ बाद में आहे। हा, जेको चवे त मां सिंधी न आहियूं, असां सिंधी बाद में आहियूं। दिमाग़ खे पंहिंजे पर्दनि खे खोलियो, मां सिंधी बाद में आहियां। पहिरियों मां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मां मुस्लमान आहियां। सिंध जो कल्चर जेकॾहिं इस्लाम जे टकर में ईंदो, जूते जे नोक ते रखंदोमांसि। हा, मूंखे ज़्यादा मोतबर, ज़्यादा अज़ीज़ जेकॾहिं का शइ आहे, तरीक़ो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे तरीक़ो आहे। हा, जेकॾहिं सिंध जो को कल्चर इस्लाम जे टकर में नथो अचे, उनजी गुंजाइश आहे, अपनाईंदासीं। जीअं ॾिसो असां अजरक ऐं टोपी खे अपनायूं था, इस्लाम जे टकर में न आहे, गुंजाइश आहे हिन जी। त जॾहिं सिंधी कल्चर डे थींदो आहे, अजरक असां पाईंदा आहियूं, टोपी बि पाईंदा आहियूं। बाक़ी अहिड़ो हिकिड़ो कल्चर जेको इस्लाम जे टकर में अचे, नबी जे तरीक़े खे पोइ थी करे, साईं माज़रत सां मां उन टाइम जेको आहे न, तव्हां चओ बि सही न, असां सिंधी उन टाइम कल्चर खां असां ॿाहिरि निकिरंदासीं। हा, उन टाइम असां मुहम्मदी कल्चर जे अंदरि एंट्री जेको कंदासीं। त ईमान जी पंहिंजी हिफ़ाज़त कयो, न नमाज़ न रोज़ो, कुझु बि तमामु इन शयुनि खे फोकस न। होली अचे मुस्लमान ते बीठा आहिनि, नमाज़ न पढ़ंदा, रोज़ो ईंदो रोज़ा बि न रखंदा, हज परे ॻाल्हि आहे, ज़कात परे ई ॻाल्हि आहे। होली में चए साईं थोरो ख़ुशी में जेको आहे असां एंट्री था कयूं। हे कहिड़े क़िस्म जी ख़ुशी आहे?
मां ॻाल्हि कयमि न, गोश्त खणी वेंदो न, कसम खणंदो हिकिड़ो हिंदू तव्हां खां शदत कोर्ट में गोश्त तव्हां खां वठी वियो न, सलम मां पेश कंदोमांव, उसे वारो गोश्त खणी वञोसि, वठी अचोसि, चओ साईं असां ईद जी निमाज़ आहे, दीवान हज़रत खे चयोसि मां शिदत नथो चाहियां, मां तव्हांखे पंहिंजो मज़हब थो सेखारियां, उन्हनि जी इज़त कयो, एतिराम कयो, उन्हनि जो कारोबार आहे, हिफ़ाज़त तौर ते तव्हां बेठा हिफ़ाज़त बि कयो, तव्हां उन्हनि जा मुलाज़िम आहियो, सचाई सां हलो, उन्हनि जूं नियाणियूं आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि खे बि इज़त ॾियो, ईअं न त उन्हनि में को अखियूं जेको असां विझी करे वेठा हुजूं, हे बि वॾो हिकिड़ो बदमाशी ऐं बेहयाई वारो माहौल आहे, जेकॾहिं को मुस्लमान हिंदुनि जी औरतुनि खे जेकर ॾिसे, ख़तरनाक इहो बि अमल आहे। हा, बाक़ी पंहिंजे कल्चर जे अंदरि उन्हनि खे असां एड करणु न चाहींदासीं, न उहो असांजे कल्चर में थींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जिन वटि काफ़िर आया, उन काफ़िरनि चयो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचो त हाणे डीलिंग था कयूं, अचो पार्टनरशिप था इख़्तियार कयूं। अलाह जिन बि फरमायो छा था चओ, जे पार्टनरशिप इख़्तियार कयूं था, अलाह जिन बि फरमायो मक़सदु छा आहे, चई साईं मक़सदु इहो आहे हिकिड़ो महीनो तव्हां असांजे बुतनि जी इबादत कयो, हिकिड़ो महीनो तव्हांजे अलाह जी असां इबादत कंदासीं। अलाह जिन बि फरमायो कहिड़ी तव्हां ॻाल्हि कई आहे, हिकिड़ो महीनो तव्हां चओ था, हिकिड़ी घड़ी बि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खां हटी करे बुतनि जी इबादत न कंदो। अलाह ताला सूरत नाज़िल था फरमाए, अलाह ताला छा फरमायो, कुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून, ए काफ़िरो, ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, ए काफ़िरो हरगिज़ तव्हां इबादत न कंदो उन अलाह जी जंहिं अलाह जी इबादत कंदो आहे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं हरगिज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इबादत न कंदो उन बुतनि जी जंहिंजी इबादत कंदा आहियो तव्हां। हे सती सां अलाह ताला इस्लाम में मना कयो आहे त कंहिं क़िस्म जी काई गुंजाइश न आहे नरम लहजो कंहिं गैर मुस्लिमनि सां उन्हनि जी ईदुनि में उनजे कल्चर में रखणु, त इस्लाम खे मुस्लमाननि खे बाज़ औकात इस्लाम खां फ़ारिग करे छॾींदो आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे सम्झ नसीब था फरमाए।